मज़मून फ़िज़िक्स क्लास 9 बाब 7 सबक 4 हिस्सो ॿियो मादे जो हरकी मालिक्यूली नज़रियो काइनेटिक मालिक्यूलर मॉडल ऑफ मैटर। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार मां आहियां सनाउल्लाह महर। हिन वीडियो में जेको असां टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे मादे जो हरकी मालिक्यूली नज़रियो यानी काइनेटिक मालिक्यूलर मॉडल ऑफ मैटर। प्यारा ॿारो, जीअं तव्हांखे ख़बर आहे त पोएं वीडियो में इन खां पहिरें वारे वीडियो में असां जेको आहे त काइनेटिक मालिक्यूलर मॉडल जे बारे में उन सां डिस्कस कईसीं, उन जी डेफिनेशन पढ़ीसीं, उनखे थोरो क्लियर नमूने सां सम्झण जी कोशिशि कईसीं। उन खां बाद में उन में असां पढ़ियोसीं रैंडम मोशन जे बारे में, ऐं रैंडम मोशन खे असां उते चऊं पिया ब्रोनियन मोशन, ऐं ब्रोनियन मोशन जे बारे में हिते असां हीअ मुकमिल जेको आहे त एक्सप्लेनेशन कईसीं। ऐं ब्रोनियन मोशन खे मां हिते तव्हांखे डिटेल सां सम्झायो हुयो त ब्रोनियन मोशन छा थींदो आहे। बेसिकली इरेगुलर मोशन caused by water molecules is called Brownian motion। ठीकु आहे। बेसिकली जेको असांजो काइनेटिक मालिक्यूलर मॉडल ऑफ मैटर आहे उहो उनखे जेको एक्सप्लेन कयो थो वञे उहो ब्रोनियन साइंटिस्ट जेको आहे त उनखे बराबरि नमूने सां एक्सप्लेन करे थो। ऐं इहो जेको नज़रियो आहे इहो असांखे बेसिकली छा थो ॿुधाए। हाणे इहो जेको नज़रियो आहे यानी काइनेटिक मालिक्यूलर मॉडल ऑफ मैटर आहे, इहो असांखे बेसिकली जेका शइ ॿुधाए थो उहा ॿुधाए थो एक्सप्लेन द फिजिकल प्रॉपर्टीज़ ऑफ सॉलिड, लिक्विड एंड गैसेस बाय कंसीडरिंग द पोजिशन एंड मोशन ऑफ मॉलिक्यूल। यानी हीउ जेको असां वटि मॉडल आहे या हीउ जेको असां वटि नज़रियो आहे इहो असांखे ॿुधाए थो फिजिकल प्रॉपर्टी सॉलिड जूं, लिक्विड जूं, गैस जूं ऐं उन्हनि जी पोज़ीशन ऐं उन मॉलिक्यूल जे मोशन जे बारे में। ठीकु आहे। हिकु त उन जूं प्रॉपर्टीज़ ॿुधाईंदो, ॿियो उन जी पोज़ीशन ऐं मोशन जे बारे में ॿुधाईंदो। हाणे इन जी असां प्रॉपर्टीज़ जे तरफ़ वञूं था त सभ खां पहिरीं असां प्रॉपर्टीज़ खणंदासीं कंहिंजी, उहा खणंदासीं सॉलिड जी। ठीकु आहे। त बेसिकली हीउ जेको काइनेटिक मालिक्यूलर मॉडल आहे इहो असांखे सॉलिड जूं कहिड़ियूं प्रॉपर्टीज़ जे बारे में ॿुधाए थो। सभ खां पहिरीं जेको असां वटि ही पॉइंट ॿुधाए थो उहो चए थो त जेके असांजा ही मॉलिक्यूल्स आहिनि बेसिकली उहे क्लोज़ली पैक्ड हूंदा आहिनि पाण में। ठीकु आहे। माना इन्हनि जे विच में कंहिं बि क़िस्म जी का स्पेस न हूंदी आहे। ठीकु आहे। बिल्कुलु हिक ॿिए सां ईअं माना मिलियल हूंदा आहिनि ऐं ॻुथियल हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे पहिरीं पॉइंट छा थो चए, पहिरीं पॉइंट चए थो क्लोज़ली पैक्ड टुगेदर, यानी मॉलिक्यूल पाण में छा हूंदा, क्लोज़ली पैक्ड हूंदा, उहे हिक ॿिए सां बिल्कुलु माना ईअं मिलियल हूंदा। ठीकु आहे। इन्हनि जे विच में कंहिं बि क़िस्म जी का स्पेस न हूंदी। उन खां पोइ चए थो इन्हनि जो जेको पैटर्न आहे उहो छा हूंदो, उहो अरेंज हूंदो रेगुलर। ठीकु आहे। यानी रेगुलर जो मतिलबु आहे हिते तरतीब सां। ठीकु आहे। हाणे उहे जेके मॉलिक्यूल हूंदा उहे बेसिकली तरतीब सां जेको आहे त अरेंज थियल हूंदा कंहिं हिकिड़े पैटर्न में। मिसाल जे तौर ते जीअं असां जेको आहे त घर ठाराईंदा आहियूं त उन में जेके असांजूं सिरूं लॻंदियूं आहिनि। ठीकु आहे। घर ठाराइण वक़्तु या असांजा उहे जेके सीमेंट जा ब्लॉक हूंदा आहिनि उहे बेसिकली हिकिड़े तरतीब में लॻंदा आहिनि। ठीकु आहे। त हीअ छा आहे, हिन मॉलिक्यूलनि जी अरेंज बि जेका सॉलिड में हूंदी आहे बेसिकली उहा छा हूंदी आहे, उहा हिकिड़ी तरतीब में हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे उन तरतीब खे चइबो आहे लेटाइस। अगरि जेकॾहिं असां लेटाइस जी प्रॉपर डेफिनेशन खे ॾिसूं त लेटाइस जी जेका प्रॉपर डेफिनेशन हूंदी आहे उहा आहे द सिस्टमेटिक symmetrical three-dimensional structure arrangement of atoms, ions or molecules। यानी कहीं भी मॉलिक्यूल, एटम या आयन्स जी जेका 3-डायमेंशनल स्ट्रक्चर अरेंजमेंट आहे। ठीकु आहे। उनखे असां चवंदा आहियूं लेटाइस। ठीकु आहे। यानी बेसिकली असां जेकॾहिं हिनखे वधीक डिटेल में न वञूं ऐं सिंपल वर्ड में चऊं त मतिलबु हिननि जी जेका हिकिड़ी सिंपल अरेंजमेंट हूंदी आहे। ठीकु आहे। जंहिं अरेंजमेंट सां असांजा ही मॉलिक्यूल पाण में अरेंज थिया पिया आहिनि उन सॉलिड में, उन अरेंजमेंट खे असां छा चवंदासीं, हिते लेटाइस चवंदासीं। ठीकु आहे। उन खां बाद में थर्ड जेका पॉइंट आहे उन थर्ड पॉइंट में असांखे चए थो लार्ज नंबर ऑफ द पार्टिकल्स पर यूनिट वॉल्यूम। माना ही जेके असांजा सॉलिड जा जेके मॉलिक्यूल्स हूंदा आहिनि उहे लार्ज नंबर हूंदा आहिनि पर यूनिट वॉल्यूम में। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां 1 सेंटीमीटर स्क्वायर खणूं था या 1 सेंटीमीटर क्यूब खणूं था। ठीकु आहे।
त उहा जेको मखसूस हिकिड़ो यूनिट वॉल्यूम हूंदो उन में जेके नंबर ऑफ द पार्टिकल्स हूंदा उहे तमामु घणा हूंदा। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे प्यारा ॿारो जीअं त असांखे ख़बर आहे त जंहिं जॻह ते जंहिं शइ जी एग्ज़िस्टेंस वधीक हूंदी आहे, मौजूदगी हुनजी वधीक हूंदी आहे, त उते छा हूंदी आहे, उते हुनजी घाटाई थी वेंदी आहे, घणाई थी वेंदी आहे। ठीकु आहे। सो हिते असां छा चवंदासीं त उन मॉलिक्यूल जी या उन पार्टिकल्स जी हिन सॉलिड में छा हूंदी, हाई डेंसिटी हूंदी। ठीकु आहे। छो त पर यूनिट वॉल्यूम में उनजो जेको तादाद आहे उहो छा आहे, लार्ज आहे। ठीकु आहे। जॾहिं तादाद लार्ज थींदो त छा थींदो, उते हाई डेंसिटी थींदी। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं हाणे हिते असां वरी मॉलिक्यूल जे विच में जेका फोर्स ऑफ अट्रैक्शन आहे उनजी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त बेसिकली सॉलिड में फोर्स ऑफ अट्रैक्शन जेका हूंदी आहे मॉलिक्यूल जे अंदरि उहा तमामु ज़्यादा हूंदी आहे, यानी स्ट्रॉन्ग हूंदी आहे। ठीकु आहे। उन खां बाद में अगरि जेकॾहिं हिन जी असां मोशन जी ॻाल्हि कयूं त ही जेके मोशन कंदा आहिनि बेसिकली उहे कंदा आहिनि वाइब्रेटरी मोशन। ठीकु आहे। हिननि में हूंदो आहे ऐं वाइब्रेटरी मोशन ही जेके कंदा आहिनि त उहे ईअं न आहे त पोइ वाइब्रेटरी मोशन करे हिकु जॻह तां ॿी जॻह ते हलिया वञनि। ठीकु आहे। मतिलबु छा कंदा, उन्हनि जो जेको मोशन हूंदो उहो हिकिड़ी पॉइंट ते हूंदो, पोइ छा थींदा, अॻिते पोइते थींदा या हेठि मथे थींदा। ठीकु आहे। ऐं हूंदा पंहिंजी उन फिक्स्ड पॉइंट ते। त हिते असां लिखी सघूं था त हिननि में जेको मोशन जो टाइप हूंदो आहे उहो कहिड़ो हूंदो आहे, हिकु त वाइब्रेटरी मोशन हूंदो आहे, यानी वाइब्रेट कंदा आहिनि ऐं उन खां पोइ उहो पंहिंजी फिक्स्ड पोज़ीशन ते वाइब्रेट कंदा आहिनि। ठीकु आहे। उन खां बाद में ही पंहिंजी जेका जॻह आहिनि उहा चेंज न आहिनि कंदा। ठीकु आहे। हे जेके पार्टिकल आहिनि उहे पंहिंजी जॻह चेंज न आहिनि करे सघंदा, तॾहिं असां चयोसीं पार्टिकल्स आर नॉट एबल टू चेंज पोज़ीशन्स। ठीकु आहे। हाणे हे जेके पार्टिकल हूंदा आहिनि उहे पंहिंजी पोज़ीशन चेंज न करे सघंदा आहिनि। ठीकु आहे। उन खां बाद में जेका असांखे हिन में लास्ट पॉइंट ॿुधाई वई आहे उहा ही आहे त चवे थो सॉलिड्स हैव फिक्स्ड शेप्स एंड वॉल्यूम्स, यानी सॉलिड जो जेको शेप हूंदो आहे उहो फिक्स हूंदो आहे ऐं हुनजो वॉल्यूम बि फिक्स हूंदो आहे। ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां ही कुझु असांखे फिज़िकली प्रॉपर्टीज़ सॉलिड जे बारे में ॿुधायूं वयूं आहिनि बाय द काइनेटिक मॉलिक्यूलर मॉडल ऑफ मैटर सां। ठीकु आहे। उन खां बाद में हाणे असां हलूं था वरी प्रॉपर्टीज़ ऑफ लिक्विड जे बारे में। ठीकु आहे। त लिक्विड जूं प्रॉपर्टीज़ असांखे जेको ही मॉडल आहे उहो कहिड़ियूं ॿुधाए थो। सो सभ खां पहिरीं जेका प्रॉपर्टीज़ आहे उहा आहे उन में चवे थो त स्लाइटली फर्दर अपार्ट, यानी ही जेके असांजा मॉलिक्यूल हूंदा आहिनि उहे सॉलिड खां स्लाइटली हिक ॿिए खां परे हूंदा आहिनि। जीअं माना सॉलिड में हिक ॿिए जे बिल्कुलु वेझा हूंदा आहिनि त एज़ कम्पेयर टू सॉलिड हिन जा जेके लिक्विड जा मॉलिक्यूल्स हूंदा आहिनि उहे छा हूंदा आहिनि, हिक ॿिए खां परे हूंदा आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ सेकंड जेका पॉइंट आहे उन में चए थो त मॉलिक्यूल्स अकर्स इन क्लस्टर्स, यानी जेके मॉलिक्यूल हूंदा आहिनि उहे मेड़ जी सूरत में हूंदा आहिनि, उहे कंहिं हुजूम जी सूरत में हूंदा आहिनि। ठीकु आहे। ईअं न हूंदा आहिनि त अकेला अकेला हुजनि ऐं हिननि जी जेका तरतीब हूंदी आहे उहा एग्ज़ैक्ट सॉलिड वांगुरु हिननि जी तरतीब न हूंदी आहे। ठीकु आहे। उन खां पोइ थर्ड पॉइंट में चवे थो द लेस नंबर ऑफ पार्टिकल्स पर यूनिट वॉल्यूम, यानी हिन जी जेका असां जेकॾहिं 1 सेंटीमीटर क्यूब खणूं, ठीकु आहे, या 1 सेंटीमीटर स्क्वायर खणूं, ठीकु आहे, त उन मखसूस एरिया में जेको हिन जो वॉल्यूम थींदो उहो छा थींदो, उहो घटि हूंदो कंहिंखां एज़ कंपेयर टू सॉलिड खां। मतिलबु जेकॾहिं असां हिकिड़ो 1 सेंटीमीटर जेको आहे 1 सेंटीमीटर स्क्वायर खणूं था, ठीकु आहे, मिसाल जे तौर ते जेकॾहिं 1 सेंटीमीटर स्क्वायर में जेको सॉलिड में मॉलिक्यूलनि जो तादाद आहे उहो आहे मिसाल जे तौर ते 1 लख। ठीकु आहे। त हिते जेको वरी लिक्विड में जेको तादाद थींदो साॻी 1 सेंटीमीटर स्क्वायर में उहो थी थो वञे मिसाल जे तौर ते 50,000। त मतिलबु छा थियो, हाणे हिते वॉल्यूम जो जेको तादाद आहे उहो घटि थियो कंहिंखां एज़ कंपेयर टू सॉलिड खां। ठीकु आहे। त इन करे चवे थो त हिते जेको पर यूनिट वॉल्यूम जो तादाद थींदो, नंबर ऑफ द पार्टिकल जो तादाद थींदो, हिते चए थो तॾहिं हिते चवे थो त पर यूनिट वॉल्यूम में जेको उन पार्टिकल जो तादाद हूंदो उहो छा हूंदो, घटि हूंदो, पर कंहिंखां घटि एज़ कंपेयर टू सॉलिड। ठीकु आहे। उन खां पोइ फोर्थ पॉइंट में चवे थो त लिक्विड हैव रिलेटिवली हाई डेंसिटीज़, यानी चवे थो त लिक्विड जूं जेके डेंसिटीज़ हूंदियूं आहिनि यानी उन्हनि जूं जेके घटायूं हूंदियूं आहिनि उहे रिलेटिवली हाई हूंदियूं आहिनि। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं हिन खे असां कंपेयर कंदासीं सॉलिड सां त सॉलिड खां बिल्कुलु बि घटि आहे, पर हाणे जेकॾहिं असां लिक्विड जी ॻाल्हि कंदासीं त लिक्विड में बि असांजा मुख़्तलिफ़ वरी लिक्विड जा टाइप था अची वञनि। ठीकु आहे। हाणे मिसाल तौर ते जीअं असांजी माखी आहे, खीर आहे ऐं पाणी आहे, त हाणे जेकॾहिं टिनी खे असां पाण में वरी रिलेट कंदासीं त वरी पाणी जी जेका डेंसिटी आहे उहा घटि आहे,
वरी वरी खीर जी जेका त उहा वधीक आहे, वरी माखीअ जी हुन खां वधीक आहे। त माना लिक्विड जूं जेके डेंसिटीज़ हूंदियूं आहिनि उहे रिलेटिवली हिक ॿिए खां हाई बि थी सघनि थियूं ऐं लो बि थी सघनि थियूं। पर जेकॾहिं असां जस्ट कंपेयर कंदासीं इन खे सॉलिड सां, त सॉलिड जे बेसिस ते हिन जी जेका डेंसिटी आहे उहा छा आहे, उहा जेको आहे लो थींदी। ठीकु आहे। फिफ्थ पॉइंट ते था हलूं, उन में चवे थो फोर्स ऑफ अट्रैक्शन जेका हूंदी आहे उहा बि हिननि में जेको आहे स्ट्रांग हूंदी आहे। ठीकु आहे। पर हिते जेका स्ट्रांग वारो लफ़्ज़ हिते इस्तेमालु कयो वियो आहे, पाणीअ जे जेके मालिक्यूल हूंदा आहिनि उन में जेका फोर्स ऑफ अट्रैक्शन हूंदी आहे उहा बि बेसिकली स्ट्रांग हूंदी आहे। वरी जेकॾहिं हिन खे साॻिए नमूने सां कंपेयर कंदासीं सॉलिड सां, त सॉलिड जे हिसाब सां घटि हूंदी। ठीकु आहे। उन खां बाद में नेक्स्ट पॉइंट ते था हलूं, उन में चवे थो पार्टिकल्स आर फ्री टू मूव, यानी ही जेके पार्टिकल्स हूंदा उहे छा कंदा आहिनि, उहे फ्री टू मूव कंदा आहिनि। ठीकु आहे। यानी हिननि खे कंहिं बि क़िस्म जी का रिस्ट्रिक्शन न हूंदी आहे। ठीकु आहे। तव्हां ॾिसंदा हूंदव त जॾहिं असां पाणी या कोई बि मतिलबु लिक्विड हूंदो आहे, जॾहिं असां कंहिं बि बर्तन में विझंदा आहियूं हिक मां कढी करे ॿिए में, त छा थींदा आहिनि, उन जहिड़ो शेप जेको आहे त करे वेंदा आहिनि। ठीकु आहे। मिसाल जेकॾहिं गिलास में विधोसीं त गिलास जहिड़ो शेप हूंदो, जेकॾहिं कंहिं बोतल में विधोसीं त बोतल जहिड़ो शेप थी वेंदो। उहो छाजे करे, उहो हिन पार्टिकल जी मूवमेंट जे करे। ठीकु आहे। त पार्टिकल जी जेका मूवमेंट हूंदी आहे उहा फ्री टू मूव हूंदी आहे ऐं आसानीअ सां जेको आहे त ही हिकु जॻह खां ॿी जॻह ते मूव करे सघनि था। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां पोइ हू पंहिंजो शेप बि तब्दील कंदा आहिनि। ठीकु आहे। सो चए थो त लिक्विड्स हैव द फिक्स्ड वॉल्यूम बट टेक द शेप ऑफ कंटेनर। चए थो लिक्विड जो जेको वॉल्यूम हूंदो आहे उहो फिक्स हूंदो आहे ऐं उन जे करे ई जेको आहे त उन कंटेनर जो शेप अख़्तियार करे वेंदा आहिनि। ठीकु आहे। सो ही हुयो असांजो वरी प्रॉपर्टीज़ ऑफ लिक्विड। ठीकु आहे। हाणे असां हलूं था वरी प्रॉपर्टीज़ ऑफ गैस जे बारे में। ठीकु आहे। त हाणे गैस जूं प्रॉपर्टीज़ कहिड़ियूं कहिड़ियूं जेका हिन मॉडल में डिस्कस कयूं वयूं आहिनि। पहिरीं जेका प्रॉपर्टी आहे उन में चवे थो द मॉलिक्यूल्स आर वेरी फार अपार्ट, यानी चवे थो मॉलिक्यूल जेके हूंदा आहिनि गैस जा उहे हिक ॿिए खां तमामु परे हूंदा आहिनि। जीअं तव्हां हिन पिक्चर में ॾिसी सघो था त गैस जा मॉलिक्यूल तमामु हिक ॿिए खां परे आहिनि। पर जेकॾहिं असां लिक्विड जी ॻाल्हि कंदासीं त उहे वरी वेझा हुया। अगरि जेकॾहिं सॉलिड जी ॻाल्हि कंदासीं त उहे वरी बिल्कुलु सफ़ा हिक ॿिए सां क्लोज़ली पैक्ड हुया। ठीकु आहे। उन खां पोइ सेकंड पॉइंट में चवे थो द मॉलिक्यूल्स आर अरेंज्ड रैंडमली एंड आर फ्री टू मूव विथ वेरी हाई स्पीड्स। ठीकु आहे। हाणे चवे थो जेके मॉलिक्यूल हूंदा आहिनि उहे रैंडमली अरेंज हूंदा आहिनि। ठीकु आहे। माना उन जी का तरतीब न हूंदी आहे ऐं उहे जेको आहे त फ्री टू मूव कंदा आहिनि हर जॻह ते ऐं उन जी जेका स्पीड हूंदी आहे उहा हाई हूंदी आहे। ठीकु आहे। जीअं तव्हां हिन एनिमेशन में ॾिसी सघो था त मॉलिक्यूल्स जी जेका स्पीड आहे उहा हाई आहे ऐं उहे रैंडमली मूव करनि था। ठीकु आहे। उन खां पोइ नेक्स्ट पॉइंट ते था हलूं, उन में चवे थो देयर इज़ अ स्मॉल नंबर ऑफ पार्टिकल्स पर यूनिट वॉल्यूम। हाणे चए थो हिन में पर यूनिट वॉल्यूम में जेको मॉलिक्यूल्स जो नंबर थींदो उहो स्मॉल हूंदो ऐं सभिनी मां घटि में घटि जेको नंबर हूंदो उहो कंहिंजो हूंदो, गैस जो मॉलिक्यूल हूंदो। उन खां वधीक वरी लिक्विड हूंदो, वरी उन खां वधीक सॉलिड में हूंदो। ठीकु आहे। उन खां पोइ नेक्स्ट पॉइंट में चवे थो वरी वेरी लो डेंसिटी। हिन में चवे थो त गैस जी जेके मॉलिक्यूल्स जी जेका डेंसिटी हूंदी आहे उहा तमामु लो हूंदी आहे, तमामु घटि हूंदी आहे। ठीकु आहे। उन खां बाद में वरी नेक्स्ट पॉइंट में चवे थो फोर्स ऑफ अट्रैक्शन इज़ निग्लिजिबल, यानी हिन पार्टिकल जे विच में जेका फोर्स ऑफ अट्रैक्शन हूंदी आहे, हिक ॿिए खे छिकण जी ताक़त हूंदी आहे, उहा छा हूंदी आहे, उहा निग्लिजिबल हूंदी आहे। ठीकु आहे। निग्लिजिबल जी माना आहे त न हुजण जे बराबरि। ठीकु आहे। हाणे हिन में मतिलबु त हिक ॿिए खे जेके मॉलिक्यूल आहिनि उहे हिक ॿिए खे बिल्कुलु बि अट्रैक्ट नथा करनि या करनि बि था त तमामु हिकिड़े नंढड़े फोर्स सां जेको हुते माना फील बि नथो थिए। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां नेक्स्ट पॉइंट में चवे थो पार्टिकल्स आर फ्री टू मूव रेंडमली विथ हाई स्पीड। चए थो जेके पार्टिकल्स आहिनि उहे मूव करनि था कंहिंसां फ्री टू मूव था करनि ऐं उन जो जेको मोशन आहे उहो कहिड़ो आहे, रैंडम आहे ऐं उन खां पोइ उन जी जेका स्पीड आहे हाई आहे। ठीकु आहे। उन खां बाद में नेक्स्ट पॉइंट में चवे थो वरी चए थो द पार्टिकल्स ऑक्यूपाई एनी अवेलेबल स्पेस। ठीकु आहे। हाणे चए थो त इहे जेके पार्टिकल्स आहिनि उहे कंहिं बि स्पेस में अवेलेबल थी सघनि था, माना जेका थोरे खां थोरी स्पेस हूंदी उन मां बि इहे जेके त निकिरी वेंदा या उते बि वञी करे पहुचंदा। ठीकु आहे। जीअं अक्सर असां जेको आहे त पंहिंजे लाइफ में प्रैक्टिकल कयो आहे त अक्सर असांजी जेका मोटरसाइकिल जो जेको टायर आहे उहो पंचर थींदो आहे। जॾहिं असां पंचर वारे वटि वेंदा आहियूं ऐं उहो खोलींदो आहे टूप खे, त पोइ हुन में हिकिड़ो तमामु नंढिड़ो जेको आहे त स्लाइटली कॾहिं कॾहिं को पंचर हूंदो आहे। ठीकु आहे।
त मतिलबु चवण जो इहो आहे त माना थोरी जॻह बि जेकॾहिं हिननि खे मिलंदी निकिरण जे लाइ त उहो उतां स्केप थी वेंदा, मतिलबु उहा जॻह उन जॻह मां निकिरी वेंदा। ठीकु आहे। उनखां पोइ नेक्स्ट ऐं लास्ट पॉइंट ते था हलूं। इन में चवे थो वॉल्यूम ऐं जेको शेप हूंदो उहो छा हूंदो, नॉट फिक्स्ड हूंदो। ठीकु आहे। यानी हिन जो गैस जो न वॉल्यूम फिक्स हूंदो न ई वरी शेप फिक्स थींदो आहे। ठीकु आहे प्यारा वारो। तो मूंखे उमेदु आहे त काइनेटिक मॉलिक्यूलर मॉडल ऑफ मैटर जो जेको असां ही प्रॉपर्टीज़ जेके उन जे बारे में उन जेके असांखे ही प्रॉपर्टीज़ लिक्विड सॉलिड लिक्विड ऐं गैस जे बारे में असांखे ॿुधायूं, उमेद आहे तव्हांखे ही प्रॉपर नमूने सां सम्झ में अची वयूं हूंदियूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।